हेलो दोस्तों, अस्सलाम वालेकुम। दोस्तों, अॼु असां तव्हांखे दुनिया जे टॉप 10 ताक़तवर मुल्कनि जी फ़ौज बाबति मालूमात ॾींदासीं। वीडियो खे आख़िर ताईं ज़रूरु ॾिसिजो, उमेद त तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदी। इटली जी फ़ौज दुनिया में 10 नंबर ते ताक़तवर फ़ौज आहे। इटली जी फ़ौज तरक़ी याफ़्ता टेक्नोलॉजी ऐं बैन अवी ताक़तवर मुल्कनि सां दोस्ती जी वजह सां मशहूरु आहे। इन जी फ़ौज जी बजट ताज़नि सालनि में ख़ासि तौर ते वधाई वई आहे। इटली जी फ़ौज जी टोटल बजट $60 मिलियन आहे, जंहिंमें हवाई फ़ौज जी बजट $36 मिलियन आहे ऐं नेवी जी बजट $3 मिलियन आहे। पाकिस्तान जी फ़ौज दुनिया में 9 नंबर ते ताक़तवर फ़ौज आहे। पाकिस्तान जी फ़ौज ॾखण एशिया जे वॾनि फ़ौजनि मां हिकु आहे, जंहिंजो सबबु एटमी ताक़त ऐं जदीद हथियार आहिनि। हीअ मुस्लिम दुनिया जो वाहिद मुल्क आहे जंहिं वटि न्यूक्लियर पावर आहे। पाकिस्तानी फ़ौज जी टोटल बजट $6.3 बिलियन आहे, जंहिंमें हवाई फ़ौज जी बजट $55 मिलियन आहे ऐं नेवी जी बजट $46 मिलियन आहे। तुर्की जी फ़ौज दुनिया में 8 नंबर ते ताक़तवर फ़ौज आहे। तुर्की नेटो जो मेंबर हुजण करे जदीद हथियारनि जो मालिक आहे। तुर्की जी फ़ौज जी टोटल बजट $10.6 मिलियन आहे, जंहिंमें हवाई फ़ौज जी बजट $3 मिलियन आहे ऐं नेवी जी बजट $2.4 बिलियन आहे। जापान जी फ़ौज दुनिया जो 7 नंबर ताक़तवर फ़ौज आहे। जापान जी सेल्फ डिफेंस फ़ौज ओभर एशिया में पंहिंजी जदीद टेक्नोलॉजी ऐं तजर्बनि जे करे मशहूरु आहे। वधंदड़ फ़ौजी बजट ऐं साइबर सिक्योरिटी ते ध्यानु ॾियण सां जापान दुनिया में अहम मुल्क आहे। जापानी फ़ौज जी टोटल बजट $21 बिलियन आहे। जापान जी हवाई फ़ौज जी बजट $8.7 बिलियन आहे। जापान नेवी जी बजट $2.6 बिलियन आहे। बरतानिया जी फ़ौज दुनिया जो 6 नंबर ताक़तवर फ़ौज आहे। बरतानवी फ़ौज दुनिया जी सभ खां वधीक तजर्बाकार फ़ौज आहे, जंहिंजी फ़ौज जी डिघी तारीख़ आहे। इन जी तरक़ी याफ़्ता बहरी ताक़त ऐं ख़ासि क़ुवतनि इन खे हिकु मज़बूत मुल्क बणाइनि थियूं ऐं इन जी फ़ौजी बजट यूरोप में सभ खां वधीक आहे। यूरोप जी फ़ौज जी टोटल बजट $3.5 बिलियन आहे। बरतानिया जी हवाई फ़ौज जो बजट $8.3 बिलियन आहे। बरतानिया नेवी जी बजट $7 बिलियन आहे। साउथ कोरिया जी फ़ौज दुनिया जी 5 नंबर ताक़तवर फ़ौज आहे। ॾखण कोरिया जे फ़ौजी दुनिया में टेक्नोलॉजी तौर तरक़ी याफ़्ता आहे। साइबर जंग ऐं मिज़ाइल दिफ़ा ते मज़बूत थियण सां इन जा सिपाही इंतहाई तरबियत याफ़्ता आहिनि। साउथ कोरिया फ़ौज जी टोटल बजट $46.36 बिलियन आहे। साउथ कोरिया जे हवाई फ़ौज जो बजट $13 बिलियन आहे। साउथ कोरिया नेवी जी बजट $7 बिलियन आहे। इंडिया जी फ़ौज दुनिया जी 4 नंबर ताक़तवर फ़ौज आहे। हिंदुस्तान जी फ़ौज दुनिया जे वॾनि फ़ौजनि मां हिकु आहे। हथियारनि जे मुख़्तलिफ़ हदनि ऐं वधंदड़ एटमी हथियारनि जे करे इन जे मुल्क जी सलामती में अहम किरदारु अदा कनि था। इंडियन फ़ौज जी टोटल बजट $81.73 बिलियन आहे। इंडिया जी हवाई फ़ौज जी बजट $2.7 बिलियन आहे। इंडिया नेवी जी बजट $5 बिलियन आहे। चीन दुनिया जी 3 नंबर ताक़तवर फ़ौज आहे। चीन जी फ़ौज दुनिया में सभ खां वॾी ऐं टेक्नोलॉजी तौर ते तरक़ी याफ़्ता आहे। एटमी हथियारनि ऐं तरक़ी याफ़्ता बहरी ताक़त सबबि ही फ़ौज पंहिंजे मुल्क खे नंबर 3 ते खणी आई आहे। चीन जी टोटल बजट $303 बिलियन आहे। चीन जी हवाई बजट जो $46 बिलियन हवाई फ़ौज जो बजट आहे। चीन नेवी जी बजट $55 बिलियन आहे। रूस जी फ़ौज दुनिया में 2 नंबर ताक़तवर फ़ौज आहे। रूस जी फ़ौज ताज़ो कुझु सालनि में आम इशूज़ मां गुज़री आहे। तरक़ी याफ़्ता हथियारनि ऐं एटमी हथियारनि जी ताक़त सां ही फ़ौज दुनिया जे आलमी ताक़तनि सां मुक़ाबले में आहे। रूसी फ़ौज जी टोटल बजट $600 बिलियन आहे, जंहिंमें रूस जी हवाई फ़ौज जो बजट $75 बिलियन आहे ऐं रूसी नेवी जी बजट $86 बिलियन आहे। USA अमेरिका जी फ़ौज दुनिया जो नंबर 1 फ़ौज आहे। अमेरिकी फ़ौज दुनिया में सभ खां वधीक ताक़तवर ऐं टेक्नोलॉजी सबबि तरक़ी याफ़्ता आहे। दुनिया जे आलमी इदारनि सां दोस्ती ऐं जदीद हथियारनि जे वसी रेंज सां इन जी फ़ौज बजट दुनिया में सभ खां वॾी आहे। इन जा सिपाही इंतहाई तरबियत याफ़्ता आहिनि। अमेरिकी फ़ौज जी टोटल बजट $820.3 बिलियन आहे, जंहिंमें अमेरिकी हवाई फ़ौज जी बजट
$79.7 बिलियन आहे। ऐं अमरीकी नेवी दुनिया जी नंबर 1 नेवी आहे, जंहिंजी बजट $256.8 बिलियन आहे। दोस्तों उमेद त असांजी अॼु जी वीडियो तव्हांखे ज़रूरु पसंदि आई हूंदी। वरी वधीक वीडियो ॾिसण जे लाइ असां यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो।